नाज़रीन, कानूनी दस्तावेज़ रखंदड़ अफ़गान पनाहगीर आर्ज़ी तौर ते पाकिस्तान में रहंदा। निगरान वफ़ाक़ी हुकूमत नोटिफिकेशन जारी करे छॾियो। नोटिफिकेशन मूजिब कानूनी दस्तावेज़ रखंदड़ अफ़गान पनाहगीर खे पाकिस्तान में तहफ़्फ़ुज़ हासिल हूंदो। कराची, इस्लामाबाद ऐं पिशावर समेत मुल्क जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां ग़ैर कानूनी तरसियल परॾेहियुनि जी पंहिंजी वतन वापसीअ जो अमल जारी आहे। कानूनी दस्तावेज़ रखंदड़ अफ़गान शहरियुनि तां ख़तरो टरी वियो। जारी कयल नोटिफिकेशन मूजिब POR या SAC कार्ड्स रखंदड़ अफ़गान पनाहगीर पाकिस्तान में रही सघंदा। कानूनी दस्तावेज़ रखंदड़ अफ़गान पनाहगीरनि खे तहफ़्फ़ुज़ हासिल हूंदो। वफ़ाक़ी काबीना जे ईंदड़ फ़ैसिले ताईं रजिस्टर्ड अफ़गान पनाहगीर आर्ज़ी तौर ते रही सघनि था। नोटिफिकेशन में लाॻापियल इदारनि खे हिदायत कई वई आहे त रजिस्टर्ड अफ़गान पनाहगीर खे गिरफ़्तार न कयो वञे।